लाड़काणे में शागिर्दनि खे मारकुट ऐं हिरासा करण वारे अमल जी रोकथाम लाइ हिकु ॾींहं जो सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिं में ॿारनि खे पढ़ाई दौरान मारकुट करण या हरासा करण बाबति स्कूल इंतिज़ामिया तोड़े उस्तादनि खे सख़्ती सां मना कयो वियो। उन हवाले सां पेश आहे लाड़काणे मां मुख़्तियार अली ॾेथे जी हीअ रिपोर्ट। शागिर्दनि खे मार कुट ऐं हिरास करण वारे अमल जी रोकथाम तोड़े अहिड़े अमल सां ॿारनि ते पवंदड़ असरनि बाबति लाड़काणे जे सिटी स्कूल में डायरेक्टर स्कूल एंड कॉलेज जे तरफ़ां सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें एडिशनल डायरेक्टर रजिस्ट्रार स्कूल्स एंड कॉलेज सिंध रफ़िया मला महिमान ख़ासि तौर शिरकत कई। उन मौक़े ते डायरेक्टर स्कूल एंड कॉलेज अब्दुल वहीद चांडियो, प्रिंसिपल नुज़रत पठान समेत ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे रफ़िया मला जो चवणु हो त ॿारनि जे मथां स्कूल जे उस्तादनि पारां मारकुट करण वारे अमल खे ख़तमु करण जे लाइ हुकूमत पारां हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। ॿारनि खे स्कूल अंदरि तशद्दुद तोड़े हिरास करण न सिर्फ़ कानूनी ॾोह आहे पर इख़लाक़ी तौर ते बि सुठो अमल न आहे। ॿार जॾहिं घरनि खां स्कूल तरफ़ अचनि था त उन जी समूरी ज़िमेदारी वालिदेन खां पोइ उस्तादनि ऐं स्कूल जे अमले मथां हूंदी आहे त ॿार सां संदनि वालिदेन जीअं पेश अचनि ऐं ॿारनि सां इख़लाक़ जे दायरे अंदरि रही करे पेश अचनि, छो त ॿार बहितर नमूने सां तॾहिं ई पढ़ी सघे थो जॾहिं उनखे स्कूल जे अंदरि बहितर माहौल मिलंदो। बच्चे को प्यार से डील किया जाए तो वो बहुत अच्छे तरीके से बेटर रिजल्ट्स, बेटर ग्रेड्स और बेटर अचीवमेंट्स लेकर आ सकता है। पेरेंट्स को चाहिए अपने बच्चों के साथ टाइम गुजारें, उनको सुने, उनकी बातें सुने, उनके जहन में, उनके दिल में जो आने वाले हर सवाल को सुने और उसका जवाब वो दें, बजाय इसके कि वो सोशल मीडिया पे जाके किसी और से उसका जवाब लें। डायरेक्टर स्कूल एंड कॉलेज अब्दुल वहीद चांडियो जो चवणु हो त माज़ीअ में ॿारनि ते स्कूल जे अंदरि सख़्तु मारकुट वारो माहौल हूंदो हुयो, जंहिं करे ॿार जे ज़हन ते सुठनि असरनि बदिरां ख़राब असर पवंदा हुया। ॿार स्कूल जे अंदरि पढ़ण लाइ ईंदो आहे, न कि मार खाइण जे लाइ। हिन जो चवणु हो त ॿारनि ते सख़्ती करण या खेनि ज़हनी तौर टार्चर करण हिकु ॾोह आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथो करे सघिजे। यह सेमिनार का जो थीम है वो है कॉर्पोरल पनिशमेंट, जो फिजिकल पनिशमेंट होती है, जो कि समझा जाता है कि उस्ताद का हक है कि बच्चों को मारो, लेकिन इसकी कानूनी तौर पर कोई गुंजाइश नहीं। ये हम इनको अवेयर करने आए हैं। मैडम खुद प्रेजेंटेशन देंगी कि कोई मार, वो जो पनिशमेंट है उसकी कोई गुंजाइश नहीं, ये कानूनन जुर्म है। अगर कोई टीचर किसी बच्चे पर तशद्दुद करता है तो उसके ऊपर एक्शन होगा कानूनी तौर पर और उस स्कूल की रजिस्ट्रेशन भी मुअत्तल होगी। संदसि इहो बि चवणो हो त समूरनि स्कूलनि जे उस्तादनि तोड़े इंतिज़ामिया खे सख़्तीअ सां चयो वियो आहे त ॿारनि खे मारकुट करण खां पासो कयो वञे, छो त ॿार जे ज़हन ते मारकुट सां तमामु ख़राब असर पवनि था ऐं ॿार हिसाइजी वञे थो, जंहिं करे ॿारनि में इहा चुस्ती नथी रहे ऐं ॿार स्कूल में दाख़िल थींदे ई ख़ौफ़ में मुब्तला थी वञे थो। जेकॾहिं कंहिं बि स्कूल में ॿार ते तशद्दुद जी ख़बर पवंदी त उन स्कूल जे मथां ॾंड ऐं स्कूल जी रजिस्ट्रेशन पिणु ख़तमु करे सघिजे थी। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि पारां टेबलोज़ बि पेश कया विया।